नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो में लुंड बिरादरी जे नेक मर्द नूर मोहम्मद लुंड बिरादरी सां गॾिजी मीडिया आॾो एहतजाज कंदे ॿुधायो त मुंहिंजो भाउ ओड कॉलोनी मां रस्ते वेंदड़ खान मोहम्मद लुंड खे खंबी पंहिंजे औताक ते मोरो जे बाअसर काउंसल लालू कलोड़ो लठनि जा वार करे संदसि बांह भञी विधी ऐं कूड़ो ड्रामो रचाए असांजे भाउ खे पिस्टल फायर करे गोली हणी कढी। मुंहिंजो भाउ LLB में आख़िरी साल पढ़ी रहियो ऐं कोर्ट में प्रैक्टिस पिणु कंदो आहे। असां IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿिनि वसवारनि खे अपील था करियूं त क़ुर पाक ते जांच करे जेको मुंहिंजे भाउ जवाबदार आहे त भले इन खे गोली हणी वञे ऐं असांजो एतराज़ न हूंदो, बाक़ी जेको बेगुनाह आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।